दाल छोला डबल तूं खाई वट दल दल दाल छोला डबल बीह बटालू चेहरा चेहरा चटनी चस्के वारी बिन पैसनि में ढाउ कराया नेरन थई मोचारी ओ काका ओ भाऊ ओ चाचा हेॾे आ। त इहो हुयो अबाणा फिल्म जो गानो, फर्स्ट सिंधी फिल्म जेकी पार्टीशन खां पोइ इंडिया में ठही हुई। एंड दाल छोला डबल इन जा राइटर हुया परसराम ज़िया। इहो मुंहिंजो सभिनी खां फेवरेट गानो आहे। एंड इनफैक्ट इहो पहिरियों सिंधी गानो आहे जेको सिंधी खाधनि ते ठहियो आहे। कल्ह माना 28 अक्टूबर ते परसराम ज़िया साहब जी वरसी हुई। उन्हनि खे 62 इयर्स थी विया, 62 साल थी विया गुज़ारे विए, बट अॼु बि उहो असांजे विच में आहिनि उन्हनि जे कम जे थ्रू। मां रिक्वेस्ट कयो इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जे डायरेक्टर साहिब बिजानी दादा खे कि हो पंहिंजो वीडियो ठाहे मोकिलिन एज अ ट्रिब्यूट टू ज़िया साहब। अगरि तव्हां सोचो था कि मां साहिब बिजानी दादा खे छो रिक्वेस्ट कयो, उनजो सबबु इहो आहे कि साहिब बिजानी दादा उन्हनि ते जाम कम कयो आहे ज़िया साहब ते। एंड ऑल्सो साहिब बिजानी दादा जीअं ज़िया साहब लिखंदा हुया न गाना, उन्हनि जा गाना, उन्हनि जो पोम्स, नज़मूं एक्चुअली ॻाए ॾेखारींदा आहिनि। त आई रियली एंजॉय इट। अचो त हाणे तव्हांखे उहो ॾेखारियो। परसराम हीरानंद सचानंदाणी ज़िया बार्क सिंधी शाइर ऐं गीतकार थी गुज़रियो आहे। परसराम ज़िया जो जनम 11 जुलाई 1911 ईस्वीअ में टंडे आदम में थियो। हुन शुरूआती प्राइमरी तइलीम पंहिंजे ॻोठ जे स्कूल में ई पढ़ाई। घरू माली मुश्किलातुनि सबबु सिर्फ़ु 4 दर्जा सिंधीअ जा ई पढ़ी सघियो। 14 वरनि जी उमिरि में परसराम ज़िया कंहिं प्रेस में कंपोज़िटर थी लॻो। कुझु वक़्तु नौकरी बि कयईं ऐं पोइ वरी अची हैदराबाद ऐं कराचीअ में कंपोज़िटर जो कमु शुरू कयईं। 1939 खां परसराम हिज़ मास्टर्स वॉइस ऐं कोलंबिया कंपनीअ लाइ गीतकार थी कमु करणु लॻो। परसराम ज़िया 14 सालनि जी उमिरि में ई परसे जे तख़लस सां शेर चवणु शुरू कयो। हुन अता मोहम्मद खां शाइरीअ जी सिख्या हासिलु कई। उन वक़्तु संदसि तख़लस रंजूर हो। 1936 में संदसि शाइरीअ जो पहिरियों मजमूओ गुलज़ारे रंजूर शाया थियो। संदसि अक्सर कलाम में उन वक़्तु दुख, निरासाई, मायूसी ऐं इश्क में नाकामयाबीअ जो इज़हार हो। 1936 में परसराम ज़िया शेख मुराद अली काज़म जे असर हेठि पंहिंजो तख़लस रंजूर छॾे ज़िया रखियो। ज़िया 4 साल काज़म खां शाइरीअ जो फ़न सिखियो। हिन अरसे में ज़िया जो तस्वीर एहसास किताब छपियो, जंहिं ते खे सिंध सरकार तरफ़ां इनाम मिलियो। 1945 में बि ज़िया साहिब जे अणछपियल किताब अदबी गुल ते सिंध सरकार इनाम ॾिनो। 1939 खां 1948 ताईं ज़िया रिकॉर्ड कंपनियुनि लाइ 1000 खां मथे गीत ऐं गज़ल लिखिया, जेके मास्टर चंद्र, सावित्री गिदवाणी, जाड़े भगत ऐं मोटन भगत वग़ैरह ॻाया आहिनि। विरहाङे बैदि ज़िया लॾे अची उल्हासनगर में रहियो। हुन भारत में वरी सूटाई, सिगरेटबाज़ ऐं सिपाहीअ जे तख़लस सां काफ़ी मज़ाक़ी शेर अटकल 500 चया, जिन में शरणार्थियुनि जी ज़िंदगी, सरकार जे बेइंसाफ़ियुनि, लीडरनि जे कुधनि करतूतनि जी ओघड़ कयाई। परसराम ज़िया धर्मी पुस्तकनि जहिड़ोकि जप साहिब, गीता, सुखमनी, नाए मेले जा सलोक जो शहर में तर्जुमो कयो, जो अवाम में काफ़ी मक़बूल थियो। हुन जे ॿारनि लाइ लिखियल किताब बाग़ बहार जे दस्तख़त ते भारत सरकार तरफ़ां इनाम बि हासिलु थियो। हुन सिंधी फिल्मुनि कंवरराम, अबाणा, इंसाफ़ किथे आ ऐं राय ॾियाज जा गीत बि लिखिया आहिनि। परसराम ज़िया जो देहांत 28 अक्टूबर 1958 में थियो। संदसि देहांत बैदि संदसि किताब आलापे ज़िया 1958 में ई शाया थियो। शेर ज़िया संदसि ॿियों किताबु आहे, जेको 1992 में गुजरात सिंधी साहित्य अकादमीअ छपाए पधिरो कयो। मरकज़ी साहित्य अकादमीअ ज़िया जो चूंड कलाम बि छपाए पधिरो कयो, जंहिंजी सहेड़ ऐं तरतीब जो कमु साहिब बिजाणीअ कयो आहे।
अॼु 62 वरे निबिरी विया। अॼु 28 अक्टूबर आहे। परसाम ज़िया खे विछड़े हेतिरा वरे निबरण जे बावजूद बि असां खां हू विसरियो नाहे। न विसरियो यादि खां आहे, न विसरियो यादि खां आहे, न मुहिबत खां भुलियो आहे, मगर पंहिंजे परम पिता वटि सुर्ग में पहुची चुको आहे। परसराम ज़िया खे असीं हमेशह यादि था कयूं। विसारण सां न विसरनि थियूं पंहिंजे यार जूं ॻाल्हियूं। अड़े विसारण सां न विसरनि थियूं पंहिंजे यार जूं ॻाल्हियूं। सदाई यादि से रहंदियूं मोहबत प्यार जूं ॻाल्हियूं। जिते जानिब तंवारियो पे, जिते जानिब तंवारियो पे, सुञियूं आहिनि से ओताकूं, वञी आहिनि रहियूं बाक़ी दरो दीवार जूं ॻाल्हियूं। विसारण सां न विसरनि थियूं पंहिंजे यार जूं ॻाल्हियूं। नज़्मे बुलबुल में मोगाई अची वेई जो खिसा आई। ज़िया कहिड़ियूं बहारीअ बिन कजनि गुलज़ार जूं ॻाल्हियूं। विसारण सां न विसरनि थियूं पंहिंजे यार जूं ॻाल्हियूं। ऐं ज़िया साहिब खे अवामी शाइर जो लक़ब मिलियल आहे। पंहिंजी ज़िंदगी जी पोएं पहर में हुन खे लोक कवि करे सम्झंदा हुआ, छाकाणि त सिंधीअ जी टिनी पीढ़ियुनि, बुज़ुर्गनि जी पीढ़ी, जवाननि जी पीढ़ी तोड़े ॿारनि में हू निहायत मक़बूल हो। पर छो? छाकाणि त ज़िया हर पीढ़ीअ जा गीत लिखिया। हुन अॻु में ई ॿुधाए चुको आहियां त नाए मेले जा सलोक हुजनि, सुखमनी हुजे, जप साहिब हुजे, गीता हुजे, एतिरे क़दुरु जो के वेदनि जा सलोक बि सिंधीअ में तर्जुमो कया ऐं केतिरो न सलीस ऐं सहज ॿोलीअ में तर्जुमो कयईं। सुखमनीअ जे तर्जुमे थो चए, मंज़िल औखी पंधु परे, मंज़िल औखी पंधु परे, जित जाइ न कोहनि मेलनि जी, उन मंज़िल ते पहुचण लाइ खण पूंजी नाम जे सिमरण जी। मंज़िल औखी पंधु परे, जित वाट ते आहे कारी बाट, हथ में खण सतनाम जो दीपक रोशन तुंहिंजी थींदी वाट। मंज़िल औखी पंधु परे, जित तेज़ तिखी उस साड़े थी, न मुंहिंजो नालो छांव करे थो, छांव उहा मन ठारे थी। मंज़िल औखी पंधु परे, जित कोई न कंहिंखे ॼाणे थो, ॼाणे थो हिकु ॼाणण वारो, ॼाणे थो ऐं सुञाणे थो। मंज़िल औखी पंधु परे, जित पाणीअ लाइ जीउ तरफ़े थो। मंज़िल औखी पंधु परे, जित पाणीअ लाइ जीउ तरसे थो। बादल थिए भॻवान जो नालो, नानक अमृत बरसे थो, नानक अमृत बरसे थो। केतिरो न सलीस सहज सवली ॿोलीअ में ज़िया इहो तर्जुमो कयो आहे सुखमनीअ जो। तूं सखी आहीं सबा जो, तूं सखी आहीं सबा जो, दर अथम तुंहिंजो झलियो, हाक तुंहिंजीअ खे ॿुधी मां दूर खां आहियां हलियो। मोहत ॾे मालिक मूंखे मुंहिंजनि मदानियुनि ॾे न ॾिस, अड़े ऐब मूं में अणमया, सच सच अथम सां ई सड़ियो। सिधो शॉर्टकट, तुंहिंजी चावठ ते पियो आहियां पवई मन तरस को, तुंहिंजी चावठ ते पियो आहियां पवई मन तरस को। मां ज़िया मजबूर आहियां, अड़े मां ज़िया मजबूर आहियां, रूह जो तो सां रलियो, तूं सखी आहीं सबा जो, दर अथम तुंहिंजो झलियो। यार ख़ुशी ॾींदे त ख़ुशि रहिबो, ख़ुशी ॾींदे त ख़ुशि रहिबो, जे गम ॾींदे त पियो सहबो। मूंखे जीअं तूं हलाईंदे, तुंहिंजी मर्ज़ीअ ते पियो हलबो। तूं आहीं शाह बेपरवाह, गदा तोखां पियो घुरंदो, अड़े जे ॾींदे तूं त पियो वठिबो, न ॾींदे माठ में रहबो। भला कमज़ोर जो छा ज़ोर, तुंहिंजे ज़ोर ते हलंदो, तुंहिंजे ताक़त अॻियां झुकबो, न की कुझबो, न की कुझबो। ॿियनि खे बि निवाज़ी थो, ज़िया ते बि नवाज़श कर, कंदे कृपा त दुनिया में हमेशह मुंहुं खणी हलबो, कंदे कृपा त दुनिया में हमेशह मुंहुं खणी हलबो। ही जेके गीत भॼन शब्द ॿुधी करे असांजी बुज़ुर्ग पीढ़ी त ज़िया जे पुठियां चरी थी पई। अॻु में हू शाइर ज़िया हो,
हाणे हुनखे चवंदा दरवेश ज़िया। अहिड़ा गीत ॿुधी दिलि चवंदी आहे त छॾ यार, ही दुनिया जा झेड़ा ऐं झंझट छॾ, ही खिड़खिसा छॾ, ए भरम भोला वहम विश्वसा छॾे, भॼी हलियो वञ कंहिं कुंड पासी रोक अकेले निवेकले आस्थान ते, गोशा ते हंध ते वञी करे कंहिं वण जे हेठां वे, ॾिस त तुंहिंजो ततल हियां कीअं न ठड़ी शीतल थो थी वञे। ऐं ज़िया जवाननि लाइ बि लिखियो, निगाहूं कीअं न अटकनि हा त पैदा प्यार छो थिए हा। जवाननि जा जज़्बा, उन्हनि जूं पसंदिगियूं, उन्हनि जूं रुचियूं संदसि कलाम में मौजूदु आहिनि। निगाहूं कीअं न अटकनि हा त पैदा प्यार छो थिए हा, रहनि ख़ामोश हा नज़रूं जीअण दुश्वार छो थिए हा। अजब आहे अखड़ियुनि ते, अजब आहे अखड़ियुनि ते, रुअण जिन खां वियो विसरी, बटे जे लुड़क हारनि हा त दिलि ते बार छो थिए हा। हुजे हा माहिरू वेझो, माहिरू माना चंड जे शिकिल जहिड़ो, हुजे हा माहिरू जहिड़ो, हुजे हा खूबरू जहिड़ो, त दिलि हीअं चांदनी रातिनि मंझां बेज़ार छो थिए हा। न मौत आयो न यार आयो, न मौत आयो न यार आयो, न गम निकितो न की अरमान, अड़े उमेदूं कीन जागनि हा, बिहण दुश्वार छो थिए हा, बिहण दुश्वार छो थिए हा। ऐं ज़िया मूं अॻिमी ॿुधायो आहे त सिंधी फिल्मुनि जा गीत लिखिया, ऐं उन्हनि गीतनि में ॾिसो छा न लिखियईं, सभु कुझु लिखियईं। असां वटि रॉक एंड रोल जो उन ज़मानो आहे, ज़िया असांखे रॉक एंड रोल लिखी ॾेखारियो। ॿुधंदा पंहिंजी बेसुरे आवाज़ में ॿुधायां त ॿुधो। आया शादीअ लाइ तयार, मूंखे घुर्जनि 20,000, तुंहिंजे पालण पोषण लाइ, वञी तूं माइटनि खे सम्झाए, अड़े तूं माइटनि खे सम्झाए। मुखीअ जी धीअ मुंहिंजो सोशल वर्कर पीउ, खोले ॾिस बंदी ॻाल्हाए, वञी तूं माइटनि खे सम्झाए। ॾियण वठण जो शौक़ु मूंखे खपे थी ॾेती लेती, ॾियण वठण जो शौक़ु मूंखे खपे थी ॾेती लेती, खपे थी ॾेती लेती, लोभी खण हंध ऐं पेती, अकाउंट कैनारा बैंक में खुलंदो, वठ बि मोटर कार। सूरत तुंहिंजी अहिड़ी आहे जहिड़ो चौकीदार, चढ़ी म चौकीदार न आहियां रेल जो आहियां टीटी, टीटी यानी टिकट कलेक्टर। हा टिकट कलेक्टर कुझु बि न वणंदे जानो भरी या गीसी, जे तोखे घुर्जे मुंहिंजो प्यार छॾे ॾे नाणे जो वीचार, हाणे पंहिंजी न हलाए, वञी तूं माइटनि खे सम्झाए। इहो मुंहिंजो ज़िया। फिल्म अबाणा जा गीत ॾिसो, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 नंबर कैम, खडू को बावाट ते बत्ती न कलम, बत्ती न कलम थई पोजीशन डैम, थई पोजीशन डैम, होए हेडे 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 तने हार, ओरे 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 यार, हथ ॾिस वट ॾिस लारियुनि जी लट ॾिस नट ॾिस छट ॾिस हेॾे हेॾे हेॾे। ही मुंहिंजो ज़िया हो जंहिं सिर्फ़ु मज़ाक़ी गीत न लिखिया, हिकिड़ो संदसि गीत बसि ॿुधंदे ई पेट भरिजी वञे। दाल छोला डबल तूं खाई वठ दल दल, दाल छोला डबल, बीह बटालू चहिरा चहिरा चटणी चस्के वारी, ॿिनि पैसनि में ढाउ करायां नेरनि थई मोचारी, ओ काका ओ भाऊ ओ चाचा हेॾे आ, तूं दाल वठी खा, काका मिर्च मसाला दल, काका मिर्च मसाला। इहो हो मुंहिंजो ज़िया। यार हलियो वियो जल्दी, न त सचपचु अलाए छा करे छॾियां मुंहिंजो ज़िया। पर ईअं सम्झो लॻो ज़िया मज़ाक़ी गीत लिखिया। ज़िया जो कलाम सूफ़ियाणो आहे, आशिकाणो आहे, नासहानो आहे, मज़ाक़ी आहे। हिन सलोक लिखिया, हिन साखियूं लिखियूं, हिन कलाम लिखिया, हिन काफ़ियूं लिखियूं, हिन गीत ऐं गज़ल लिखी। सिंधी गीत में, सिंधी कविता में जेका गूना गूंजत आहे उनजो असांखे दर्शन करायो। ख़यालनि में अञा कंहिंजी नज़र आहे, ऐं माया अञा ताईं सौतीरनि
जो असर आहे ऐं माया मां पंहिंजी ज़िंदगीअ जे राह ते भिटकी रहियो आहियां मां पंहिंजी ज़िंदगीअ जे राह ते भिटकी रहियो आहियां नज़र मुंहिंजीअ बेमखाने जो दरो आहे ऐं माया अञा ताईं सौतीरनि जो असर आहे ऐं माया सिर्फ़ ॿुढा न पर जवान बि क़ुर्बान वेंदा हा ज़ियादा ऐं असांजा ॿार उन्हनि जो त प्यारो शाइर हो सुगन आहूजा तो लिखे घर में वेठो सुबुह जो 2.5 वरनि जी मुंहिंजी नंढड़ी किकी डोड़ंदी चई बाबा बाबा दादा दादा दाल छोला डबल पियो अचेव माना परसराम ज़िया थो अचे ऐं परसराम ज़िया सुबुह जो मूं वटि भेरो भरींदो हो ॿार यकदमि रंधिणे में पहुची विया चयो मम्मी मम्मी दाल छोला डबल खे चांहि मां खणी ईंदुसि ऐं ॿार विढ़ंदा केरु खणी ईंदो चया वटि चांहि ॿारनि जो प्यारो शाइरो ॿारनि खे वणंदो सिर्फ़ु इन करे न जो उन्हनि खे प्यारु कंदो हुन ॿारनि जा गीत बि लिखिया चूपणी रे चूपणी चूपणी रे चूपणी रंग रंगीली चूपणी वठी आयसि हट तां गेईअ वारे घट तां लालूअ खां लिकायां थो बेबीअ खे सिकायां थो चूपणी तो चूपियां कंहिंखे की नथो ॾियां धिको खाधुमि अॾ में किरी पियुसि खॾ में किरी पई चूपणी कुतो वियो सा खणी खणी वियो खाई वियो अम्मा पैसो ॾे वियो वठी अचां चूपणी मां गिनी अचां वठी अचां चूपणी मां गिनी अचां ऐं गुॾड़ी त सभिनी खे वणंदी आहे मुंहिंजी गुॾी हीअ राणी थींदी सभिनी खां त सियाणी थींदी अमा ॾिनी आहे ठाहे गुॾड़ी सरस सभिनि खां आहे गुॾड़ी गुॾी त मुंहिंजी आहे न्यारी आहे शर्म हया जी मारी कंहिंसां की न कॾहिं ॻाल्हाए मुर्ख सां ॿेई मन विंदराए मेड़िया कपिड़े जोट कराटो जंहिंमां नाहे कोई घाटो कुर्तो ठाहियां पड़ो बि ठाहियां रओ ऐं चोटी चढ़ो बि ठाहियां वेस वॻे सां गुॾी वणे थी कपिड़े सां जहिड़ो हूर बणे थी दूर देस खां राजा ईंदो राणी खेसि बणाए वेंदो मुंहिंजा सॼण ज़िया गूना गूनियत जो शाह हो ऐं घणो कुझु लिखियईं ऐं तंज़ी बि लिखियईं माउ खे अॼु ॿार मम्मी था चवनि सिंधी ॿोलीअ लाइ प्यार होसि माउ खे अॼु ॿार मम्मी था चवनि पीउ खे बाबा बजाए डैडी चवनि चाचे खे अंकल त ब्रदर भाउ खे पुट खे बेबू धीअ खे बेबी चवनि मिठड़ा मिठड़ा शब्द गुम थींदा वञनि सुहिणा सुहिणा लफ़्ज़ गुल थींदा वञनि केतिरियूं कनि ॿार आया उन बिले माउ जी लोलीन तिन खे थी मिले केतिरियूं कनि ॿार आया उन बिले माउ जी लोलीन तिन खे थी मिले पीउ ख़ुशि त पुट खे न सिंधी यादि आहे माउ ख़ुशि टह टह करे पई खिले अॻु ज़मानो और हो अॼु और आहे पाण भुलजण जो अची वियो दौर आहे पाण भुलजण जो अची वियो दौर आहे ज़िया हलियो वियो ग़रीबीअ में ज़िंदगी गुज़ारी माली मुश्किलातुनि जे बावजूद बि बहादुरीअ सां चई ॾिनई त अञा बि दिलि जवान आहे दिलेरी आज़माईंदुसि अञा बि दिलि जवान आहे दिलेरी आज़माईंदुसि अञा हस्ती अथम क़ाइमु न हस्तीअ खे लॼाईंदुसि पहाड़नि सां टकर हणबा अञा लोही जिगर आहे मां आहियां खाक जी मुठ पर सवें डूंगर ॾकाईंदुसि निराशा आहे निर्बल जी ज़िया बलवान जी आशा जो नामुमकिन अखर आहे सो मुमकिन मां बणाईंदुसि छो घर में सुखी वेठो आहियां पर बराबरि कीन आहिनि पर उॾणु ईंदो अथमि जित वञणु चाहियां उते पहुची वञणु ईंदो अथमि आसमां जो सैर जे चाहियां करणु ईंदो अथमि हर जॻह ज़ोरे त खील सां रसणु ईंदो अथमि
अड़े लुत्फ़ घर वेठे वठा वेठो वठण ईंदो अथमि। मां ई आहियां जो बिना पीते तो मस्तानो थियां, मां ई आहियां जो बिना पीते तो मस्तानो थियां, दिल ई दिल में थो शराबे इश्क जा प्याला पियां, जे जियां तो मस्त बणजी थो ज़माने में जियां, जे चुको कंहिंखे हुजे पहिरियों त दावत थो ॾियां। ऐं ज़िया अहिड़ो ॿियनि खे ॾस ॾियणु ईंदो अथमि, लुत्फ़ घर वेठे वठा वेठो वठणु ईंदो अथमि, वठणु ईंदो अथमि। ऐं ज़िया हलियो वियो सिंध जे घणनि ई कवियुनि शाइरनि खे कविता में श्रद्धांजलि ॾिनी। मां सिर्फ़ु चइनि सिटुनि वारो कितो जेको सुगन आहूजा लिखियो उहो ॿुधाईंदुसि। तुंहिंजो गम क़ौम जो गम अॼु ॿई साॻिया आहिनि, तुंहिंजो गम क़ौम जो गम, तुंहिंजो गम क़ौम जो गम अॼु ॿई साॻिया आहिनि, गम जे अहसास में फ़ख़ुरु समायो आहे। अड़े रो रो अॼु रो, ज़िया जे न हुअण ते अॼु रो, दिलि सुभाणे सोचबो कंहिं छा छा विञायो आहे, दिलि सुभाणे सोचबो कंहिं छा छा विञायो आहे। त इहो हुयो साहिब बिजानी दादा जो वीडियो परसराम ज़िया ते। साहिब बिजानी दादा परसराम ज़िया साहब ते जेको हिकिड़ो किताब कंपाइल कयो अथऊं साहित्य अकादमी, उन में उन्हनि जो इंट्रोडक्शन बि ॾिनो आहे। ऑल्सो मूंखे इहा ॻाल्हि ऐड करणी आहे कि मुंहिंजे हिसाब सां ज़िया साहब जो जेतिरो कमु आहे एंड जेको क्वालिटी आहे कम जी उहा ॾाढी सुठी हुई। अनफॉर्चुनेटली जेतिरी पॉपुलैरिटी मिलणु खपंदी हुई उन्हनि खे, जेतिरो उन्हनि जो नालो थियणु खपंदो हो ओतिरो कान्हे। ऑल्सो वक़्तु अहिड़ी शइ आहे न कि माना चङनि भलनि खे विसाराए थो छॾे जाम कुझु। ज़िया साहब गुज़ारे विया 58 में, त अॼु 62 सालनि खां पोइ अॼु जी पीढ़ीअ खे आई फील कि परसराम ज़िया इहो नालो ॿुधो ई नथो, उन्हनि खे कुझु ख़बर ई न आहे हिननि जे बारे में, बट we should know about them because they are our heritage। वॾो थैंक यू रजनी खे बि जिन वीडियो शूट कयो एंड मोकिलियो। आदिपुर खां हिते अचण ताईं वीडियो खे थोरो टाइम लॻी वियो, इन करे असां वर्सीअ ते वीडियो न विझी सघियासीं, बट आई होप तव्हांखे इहो वीडियो वणियो, मूंखे जाम वणियो। अगरि तव्हांखे वणियो त प्लीज़ लाइक कयो, हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, ॻाढ़ो बटन दॿाइजो, पासे में घंटी वॼाइजो एंड कॉमेंट्स में ॿुधायो अगरि ॿिया के तरीक़ा बि आहिनि असां पंहिंजे जेके सिंधी आर्टिस्ट आहिनि जेके रही चुका आहिनि, ॾाढो सुठो कमु कयो अथऊं, उन्हनि खे कीअं था यादि रखी सघूं। आई पर्सनली थिंक कि असांजो वरसो असांजा माण्हू आहिनि एंड उन्हनि जेको कमु कयो आहे सिंधियत लाइ, मूंखे लॻंदो आहे कि ज़िया साहब जा गाना एॾा पावरफुल आहिनि। एंड साहिब दादा मूंखे ॿुधाइनि पिया कि ज़िया साहब एॾो खिलाईंदा हुया, रियल में एॾा फन माण्हू हूंदा हुया, त मूंखे ॾाढो दुख थींदो आहे कि 47 इयर्स जे एज में हो अचानक गुज़ारे विया, बट थैंकफुली उन्हनि जो कमु आहे एंड उन्हनि जे कम जे थ्रू हो असांजे विच में अॼु बि हयात आहिनि। मिलो था असां ॿिए वीडियो में। थैंक यू, बाय।